बात कही कि हुकूमत सिंध भी काफी हद तक हमारे पॉइंट ऑफ व्यू से एग्री करती है कि ये मंसूबा बिगड़ा सेटअप में लाया गया था। हुकूमत सिंध भी इस सेटअप को कंटिन्यू नहीं करना चाहती है। क्या ऐसी बात है? आपकी कोई उम्मीद नहीं और कोई हौसला का बात नहीं दिख रही कि आपके गुजरात में क्या हुआ? समझा जाए कि कांग्रेस शासन का मामला सॉल्व हो गया और इंशाल्लाह धरना खत्म होने जाएगा। नजार साहब वकीलनि जे तरफ़ां जेके ख़दशा रखिया विया हुआ जे आरोपी तव्हां चओ बि पिया उहे ख़दशा कहिड़ा आहिनि ऐं उन सां गॾु मुंहिंजो इहो सुवालु अव्हां खां त छा वकीलनि खे उन ख़दशनि ते एतिराज़ आहे या पोइ अव्हां जे हथ ते ही जेको मामलो आहे ख़तमु करणु पिया चाहिनि? न ईअं न आहे। ॾिसो हिननि बि हिकिड़ो तरीक़ेकार ठाहियो आहे, मोकला एक्शन कमेटी ठाही आहे, उन सां गॾोगॾु ही ज़रूर दोस्तनि खे एतमाद में वठंदा हर ॻाल्हि में। ऐं सुठी ॻाल्हि आहे, जमहूरियत में इहो कलेक्टिव विज़डम जेको आहे तमामु ज़रूरी हूंदो आहे। कुझु वकील साहिबनि जेके बि पंहिंजा कुझु डिमांड ॾिनियूं आहिनि उहे मूं एप्रूव करे छॾियूं आहिनि। जीअं वकील साहिबनि चयो त वकील साहिबनि ते FIR थियूं आहिनि, पोइ मां चयो जे हिननि धरननि जे विच में को अहिड़ी FIR थियल आहे तो वकील साहब के खिलाफ ज्यादती थी है वो सब फौरन वापस रखना। अच्छा, धरने में क्रेडिट नहीं था केबी लगारी। अगर आपके समय से धरने में मामला नहीं पा रहे कि क्रेडिट लेने का मामला है? नहीं ऐसे नहीं, हमें क्रेडिट नहीं चाहिए, धरना खत्म हो जाए बस। अगर धरने में कह रहे नहीं केबी लगारी हमें बताइए दे दो तो कहां जे कंदे बाइकाट करे हुआ तेरे गोरख बताया मुझे बताया असाइन सा गाली मतलब ना छा अनरिलेवेंट गाल केबी लगारी न बार जो उहदेदार आ के जो हींअर हैदराबाद में हराया है वायले में आया है या है त छा वकील ने हुकूमत